सिंध हाई कोर्ट में माड़ी जलपाणी वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाख़िल दरख़्वास्त से ॿुधणी थी आहे। अदालत केस जो मुकमल रिकॉर्ड जांच ऑफिसर मुदई ऐं मक़तूल जे क़ानूनी वारसनि खे तलब करे वरितो आहे। अदालत पारां पुलिस खे 2 हफ़्तनि में अॻभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत रेंजर्स ऐं सिंध हुकूमत खे जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी आहे। अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾेई दलील तलब कया हुआ। रेंजर्स प्रोसिक्यूटर जो चवणु आहे हक़ीक़त में दरख़्वास्त जो जवाब सिंध हुकूमत के जमा कराइणो आहे। रेंजर्स प्रोसिक्यूटर जो चवणु आहे। तफ़सील मालूम कयूं था, नज़ीर मेमून लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो हिन हवाले सां। सकन जो ॻोठ आहे माड़ी जलबाणी में 4 ॼणनि जे क़तल ऐं औरतुनि समेत 12 माण्हुनि खे ज़ख़्मी करण वारो जेको मामिलो आहे उन सिलसिले में वाक़े जी जेका जुडिशियल इंक्वायरी आहे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। जॾहिं त अदालत केस जो मुकमल रिकॉर्ड जांच ऑफिसर मुदई ऐं मक़तूलनि जे जेके कानूनी वारस आहिनि उन्हनि खे अदालत तलब करे वरितो आहे। अदालत पुलिस खे 2 हफ़्तनि में जेका अॻु बढ़ाई वारी रिपोर्ट आहे उहा पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त अदालत रेंजर्स ऐं सिंध हुकूमत खे जवाब जमा करण लाइ मोहलत ॾेई छॾी आहे। रेंजर्स जो जेको प्रोसिक्यूटर आहे हबीब अहमद उन अदालत खे ॿुधायो त अदालत दरख़्वास्त ॿुधण जो करार ॾेई दलील जेके तलब कया हुआ। हक़ीक़त में दरख़्वास्त जो जेको जवाब आहे वो सिंध हुकूमत के जमा कराइणो आहे ऐं सिंध हुकूमत मक़तूलनि जे जेके वारस ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान जेको आहे उहो करे छॾियो आहे। रेंजर्स प्रोसिक्यूटर अदालत खे चयो त जेका मुआवज़ो ॾियण जी जेका रक़म आहे उन जे लाइ जेका तक़रीब आहे उहा मुनक़िद कई वई आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त वाक़ई जी जेका अदालती जांच आहे उहा कराई वञे ऐं जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वञे। ही 28 सेप्टेम्बर ते सकरन जे ॻोठ माड़ी जलबाणी में कानून लागू कंदड़ एहलकारनि जी मुबिर फायरिंग में 4 जेके ॻोठाणा उहे क़तल थी विया। उन क़तल जे वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। उन सिलसिले में अदालत ईंदड़ ॿुधरीअ ते केस जो जेको मुकमल रिकॉर्ड आहे जांच ऑफिसर मुदई ऐं मक़तूलनि जे जेके कानूनी वारस आहिनि उन्हनि खे अदालत तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे नज़ीर, असां सां लाइन ते रहिजो, वधीक ॿ खां अपडेट्स मालूम कंदासीं।